अच्छा हाणे पाण अचूं था पिया त इन में असां अंडरस्टैंडिंग डेवलप कयूं, सुञाण कयूं त ॾिसो हे जीअं 2x⁴ हाणे इन में ॾिसो जेको हे एक्स आहे यानी ABC मां जेको बि हूंदो लेटर हूंदो उनखे पाण चवंदासीं बेस, सिंधी में पाण चवंदासीं बुनियाद। छा चवंदासीं? बुनियाद। इन करे जो हिनखे अलजिब्रा चऊं ई इन करे था जो हिन जे अंदरि एक्स आहे। जेकॾहिं एक्स न हुजे 2⁴ हुजे, हाणे हिनखे पाण छा चवंदासीं? आम रियाज़ी चवंदासीं, अर्थमेटिक चवंदासीं। हिनखे अलजिब्रा चऊं छो था? छो जो हिन जे अंदरि हे एक्स मौजूदु आहे। हिनखे अलजिब्रा छो चवंदासीं? जो हिन जे अंदरि बी मौजूदु आहे। हिनखे छो चवंदासीं अलजिब्रा? छो जो हिन जे अंदरि ज़ेड मौजूदु आहे। ठीकु आहे। सो इन करे जेको अल्फ़ाबेटिक जेको पार्ट हूंदो उनखे पाण छा चवंदासीं? बेस। अच्छा, उन जे मथां जेको नंढिड़ो नंबर ॾिनल हूंदो उनखे पाण चवंदा आहियूं पावर, ताक़त या सघ। ठीकु आहे। अच्छा, इन जे जेको मुंड में नंबर ॾिनल हूंदो आहे इनखे पाण चवंदा आहियूं अददी मुंडो। सिंधी में छा चवंदासीं? अददी मुंडो। जे नाले मुज़ाहिरा अदद जेको मुंड में आयल हुजे, अहिड़ो अदद जेको मुंड में आयल हुजे, कंहिंजे मुंड में? ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको आहे सो एक्स ए बी सी कंहिंजे बि मुंड में आयल हुजे उनखे अददी मुंडो। इंग्लिश में पाण चवंदासीं कोएफिशिएंट। ठीकु आहे। छा चवंदासीं? कोएफिशिएंट। हाणे ॾिसो मिसाल था वठूं, हिते 8c²। हाणे इहो अलजिब्रा आहे या न आहे? पाण चवंदासीं बिल्कुलु आहे अलजिब्रा। कीअं ख़बर पई? छो जो हिन जे अंदरि सी मौजूदु आहे। इन करे असांजो सी छा थी वेंदो? बेस थी वेंदो, बुनियाद थी वेंदो। ठीकु आहे। ऐं 2 जेको आहे सो नंढिड़ो इन जे मथां इहो छा थी वेंदो? पावर। ऐं जेको हे 8 आहे इहो इन जो छा थी वेंदो? कोएफिशिएंट थी वेंदो। ठीकु आहे। अददी मुंडो। ठीकु आहे। हाणे हिते अचो, मिसाल मां लिखां थो 2x⁵। हाणे जेकॾहिं तव्हांखे चयल हुजे हिन में पावर कहिड़ो आहे? 2 आहे या 5 आहे या x आहे? तव्हां चवंदो 5 छा आहे? हिन जो पावर आहे। तव्हांखे चयल हुजे जेकॾहिं हिन जो बेस कहिड़ो आहे? तव्हां चवंदो बुनियाद या बेस हिन जो छा आहे? x आहे, हिन जो बेस आहे। ठीकु आहे। ऐं तव्हांखे जेकॾहिं चए को हिन जो कोएफिशिएंट छा आहे? तव्हां चवंदो 2 हिन जो छा आहे? कोएफिशिएंट आहे। ठीकु आहे। हाणे इहो जेको आहे सुञाण करण जो तरीक़ो हूंदो आहे। हाणे हिन ते अचूं था त हिन में हिन जो एक्स जेको आहे हिन जो बेस आहे ऐं 9 हिन जो छा आहे? कोएफिशिएंट आहे। ठीकु आहे। हाणे हिन जो पावर किथे आहे? जंहिंजे मथां कुझु बि पावर न हूंदो आहे, अंडरस्टूड हूंदो आहे, उन जे मथां पावर छा आहे? 1 आहे। हाणे हिन जो पावर जेकॾहिं तव्हां खां पुछे त को छा आहे? 1 आहे। ऐं छो नथा लिखूं? इन करे जो आहे ई 1। मिसाल मां तव्हांखे चवां हे छा आहे? एक्स आहे। घणियूं एक्स आहिनि? 1। जॾहिं आहे ई 1 त पोइ ॿुधायूं छो? 2 हूंदियूं या 3 हूंदियूं या 4 त पोइ ॿुधाईंदासीं। जेकॾहिं हिकिड़ी लिखियलु आहे त आहे ई आहे हिकिड़ी न। इन करे पोइ हिन जो अददी मुंडो घणो थी वेंदो? 1 थी वेंदो। यानी जंहिंजे फ्रंट ते कोएफिशिएंट न ॾिनल हुजे तव्हां सम्झी वेंदो त हुनजो कोएफिशिएंट घणो आहे? 1 आहे। जेकॾहिं मथां पावर नंढो न ॾिनल हुजे उहो बि तव्हां अंडरस्टूड आहे, सम्झी वेंदो त छा आहे? 1 आहे। ऐं निशानी हिन जी कहिड़ी थींदी? प्लस थी वेंदी, न आहे ॾिनल। ठीकु आहे। हाणे ॾिसो मिसाल था वठूं, तव्हांखे हीअं चयल हुजे 9d⁵ मिसाल हीअं। हाणे तव्हांखे हिन में कुझु चए बेस कहिड़ो आहे या हिनखे चइबो आहे लेबलिंग कयो। तव्हां चवंदो हे जेको आहे सो इहो बेस आहे। ठीकु आहे। 5 जेको आहे सो हिन जो छा आहे? पावर आहे। ऐं 9 हिन जो छा आहे? कोएफिशिएंट आहे। हाणे इहो सम्झणु ज़रूरी आहे। जॾहिं इहो तव्हां सम्झी वेंदो न त कहिड़ी शइ बेस आहे, कहिड़ो कोएफिशिएंट आहे, कहिड़ो पावर आहे, त पोइ तव्हांखे हिन जी जोड़ कट वंड ज़रब में आसानी थींदी। जीअं तव्हां ॾिसो आम रियाज़ी में पढ़ी आहियो न, 4 फंक्शन हूंदा आहिनि, प्लस माइनस मल्टीप्लिकेशन एंड डिवीजन। त हिन में बि इहे 4 ई फंक्शन हूंदा आहिनि, पर हिननि जेके जोड़ कट जो उसूल थोरो डिफरेंट हूंदो आहे। हाणे उहो उसूल सम्झण जे लाइ पहिरियों तव्हां लाइ कॉन्सेप्ट क्लियर हुजणु खपे त कहिड़ो कोएफिशिएंट आहे, कहिड़ो जेको आहे सो बेस आहे ऐं कहिड़ो जेको आहे सो पावर आहे। हाणे मां तव्हांखे प्रैक्टिस क्वेश्चन मोकिलियां थो जंहिंमें तव्हां हिन तरीक़े जी लेबलिंग कंदो। मिसाल तव्हांखे हीअं दर्जा ॾिनल हूंदा 2c³ मिसाल 2c⁻3। हाणे असां हिन में कीअं लेबलिंग कंदो? हिन में ईअं ॿुधाईंदो त हे हिन जो बेस आहे ऐं हे हिन जो छा आहे? कोएफिशिएंट आहे। ठीकु आहे। ऐं 3 हिन जो छा आहे? पावर आहे। इहा लेबलिंग कंदो। हीअं तव्हांखे मां लिस्ट पूरी ठाहे मोकिलियां थो। हीअ प्रैक्टिस क्वेश्चन अथव, जल्दी में कयो त पोइ पाण अॻिते हलूं था। अलजिब्रा जो तव्हांखे अंडरस्टैंडिंग डेवलप थी वई हूंदी। पोइ हाणे तव्हांखे इहो सम्झाईंदुमि त इन्हनि जी जोड़ कीअं थींदी, कट कीअं थींदी ऐं ज़रब ऐं वंड कीअं थींदी।